अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो कल्याण न्यूज़ टीवी। सबका पहिरीं हिकु नज़र अॼु जी अहम ख़बरुनि ते। ईरान ख़िलाफ़ इस्लाती मुआशी कार्रवाई शुरू करण जो अमरीकी ऐलान। ईरान में कुदरती गैस जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त। शेरी 1 लीटर पेट्रोल ते 130 रुपया 75 पैसा टैक्स ऐं मार्जिन अदा करण ते मजबूर। बांग्लादेश पाकिस्तान के टेस्ट रैंकिंग में पोइते छॾे ॾिनो। ऐं हाणे ख़बरुनि जी तफ़सील। अमरीकी नाणे वारे वज़ीर स्कॉट बेसेंट चयो आहे त अॼु खां ईरान ख़िलाफ़ मुआशी डी डे जो आगाज़ थी रहियो आहे। अमरीकी नाणे वारे वज़ीर मूजिबि सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जी फ़ौजी सलाहियतुनि खे तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त ईरान जूं लॻभॻि 100 सैकड़ो फ़ौजी कारखाना तबाह कया विया आहिनि। संदसि वधीक चवणु हो त अॼु खां ईरान ख़िलाफ़ मुआशी डी डे जो आगाज़ थी रहियो आहे, जेका कंहिं बि मुख़ालिफ़ ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं सभ खां वॾी माली कार्रवाई हूंदी। अमरीकी नाणे वारे वज़ीर दावा कई त ईरान जो जोहरी प्रोग्राम दफ़न कयो वियो आहे ऐं हाणे अमरीका फ़ैसिलाती मरहले में दाख़िल थी रहियो आहे। ईरान में कुदरती गैस जा नवां वॾा ज़ख़ीरा दरियाफ़्त कया विया आहिनि। ईरानी ख़ाबिरू इदारे मूजिबि सूबे फारिस में दरियाफ़्त थियल गैस फील्ड में 7.5 ट्रिलियन क्यूसिक फुट खां वधीक कुदरती गैस मौजूदु आहे। ईरानी तेल वारे वज़ीर मोहसिन पाक निज़ाद चयो आहे त नई गैस फील्ड मां लॻभॻि 5.7 ट्रिलियन क्यूबिक फुट गैस हासिल करे सघिजे थी, जेका ईरान जी वॾी गैस फील्ड साउथ पार्स जी हिकु फील्ड मां तक़रीबन 15 सालनि जी पैदावार जे बराबरि आहे। तेल वारे वज़ीर मूजिबि नई गैस फील्ड में मौजूद गैस स्वीट गैस आहे, जंहिं सबबि उन जी तरक्की पैदावार जा ख़र्च घटि रहंदा। हिन ॿुधायो त नई गैस फील्ड में गैस कंडेंसेंट जा पिणु नुमाया ज़ख़ीरा मौजूद आहिनि, जेके ईरान लाइ अरबें डॉलरनि जी आमदनी जो ज़रियो बणिजंदा। पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जी बुनियादी क़ीमतुनि मथां शहरियुनि खे गहरा इज़ाफ़ी ख़र्च बर्दाश्त करणा पइजी रहिया आहिनि। शहरी 1 लीटर पेट्रोल ते मजमूई तौर ते 130 रुपया 75 पैसा, जॾहिं त 1 लीटर हाई स्पीड डीज़ल ते 122 रुपया 47 पैसा लीवी टैक्स ऐं मुख़्तलिफ़ मार्जिन जी मद में अदा करे रहिया आहिनि। हाई स्पीड डीज़ल जी बुनियादी लाॻत 245 रुपया 82 पैसा फी लीटर आहे, जॾहिं त उन जे विकिरे जी क़ीमत 368 रुपया 29 पैसा फी लीटर मुक़रर थियल आहे। डीज़ल ते मजमूई तौर 122 रुपया 47 पैसा लीवी टैक्स ऐं मुख़्तलिफ़ मार्जिन वसूल कया पिया वञनि। ऐं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ बराबर करण खां पोइ बांग्लादेश ICC टेस्ट टीम रैंकिंग में नुमाया बहितरी हासिल कंदे पाकिस्तान खे पोइते छॾे ॾिनो। बांग्लादेश क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 2 टेस्ट मैचनि जी सीरीज़ 1-1 तां बराबर करण खां पोइ रैंकिंग में 3 दर्जा मथे चढ़ी तारीख़ जी बहितरीन 6हीं पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। बांग्लादेश खां पोइ श्रीलंका 7, जॾहिं त पाकिस्तान 8 नंबर ते अची वियो आहे। रिपोर्ट मूजिबि ICC टेस्ट रैंकिंग में ऑस्ट्रेलिया पहिरें, ॾखण अफ्रीका 2 ऐं न्यूज़ीलैंड 3 नंबर ते मौजूदु आहिनि। भारत 4, इंग्लैंड 5, बांग्लादेश 6, श्रीलंका 7, पाकिस्तान 8 पोज़ीशन ते मौजूदु आहिनि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ टीवी।